डॉक्टर छा था सम्झो त तव्हांजे मथां हमलो कराइण वारो केरु हुयो? ये हमलो न हुयो सोट, ये ॿाराणी हरकत हुई जेकी करे विया। सोट मां ॿार न आहियां जो तुंहिंजी नाराज़गी खे सम्झी न सघां। सोट नफ़रत न आहे। हाँ बाक़ी तव्हांजे ख़िलाफ़ कुछ दुख ज़रूर आहे। ॾे ख़बर या छा जी वठो ठां हुई? सोट मथां हमलो थियो बाबा, ख़बर नथी पए त उहे केरु हुया ऐं कंहिंजा बचियल हुया। पंहिंजे अणजान दुश्मननि खां थोरो ख्याल करे घुमंदो कर। करीमा, दुश्मन को अनजान कोन्हनि, पधरे पट आहिनि। हिकु तरफ़ मुराद ऐं ॿिए तरफ़ मंसूर। उन्हनि खां सवाइ मुंहिंजे मथां को बि हमलो नथो करे सघे। अमा साईं तव्हां रुगो दुआ कयो त बसि हिकु चकर रुगो हिकु चकर इहे ॿई धुरियूं मुंहिंजे साम्हूं अची ॻाल्हियुनि लाइ वेहम त पोइ खणी 10 ॾींहं लॻा न, त पोइ 10 ॾींहं बि लॻाए इन ॿिन्ही धुरियुनि खे त भाकुर पाराए पोइ रवानो कंदुसि। सोप सीरियल दोलाब हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।